रेसा मु कल दोदे मां कढी छड़िया होया पर दोदो घर ना पोतो वरियाम। रेसा मु तो हुनके छड़े ॾिनो हुयो जेकर हु हाणे घर ना है पोतो त इन में मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे। इहा तुंहिंजी ज़िमेदारी वरियाम त तूं दोदे खे वञी संदसि मालिकनि जे हथनि में ॾियां। रेसा दोदो घर पहुची वियो आहे पर हींअर हू को बहानो ॻोल्हींदा ऐं दोदे खे गुम करे को नओं ड्रामो ठाहींदा। उन्हनि खे इहो बहानो न मिले हा जेकॾहिं दोदे खे तूं संदसि माइटनि जे हथनि में ॾियां। हाणे ग़लती असांजी आहे उन्हनि जी कान्हे। हाणे छा थींदो रईस? सुभाणे वरी ईंदो दिलबर, मां हुन सां ॻाल्हाईंदुसि। रईस ईअं बि थी सघे थो त दोदो राति के दोस्त वटि रही पियो हुजे ऐं अॼु घर वञे। हीअं थिए त बहितर आहे सावण। मां नथो चाहियां त इहो मसइलो वधीक इंगाइजे। बाबा साईं जेकॾहिं उन्हनि खे औरतूं वापसि न आहिनि करणी त पोइ दोदे खे लिकाए वरियाम जी ग़लतीअ जो फ़ाइदो वठंदा। पर मूंखे हू सिधा माण्हू पिया लॻनि क़ुरान अहिड़ो ड्रामो कोन कंदा। सिधा शामिया आहिनि रेसा पर औरतुनि खे पंहिंजे घर में राहियूं वेठा आहिनि। उन्हनि खे वापसि करण जी ॻाल्हि ई कोन पिया कनि ऐं अञा तव्हां चओ था हू सिधा आहिनि। हिन में उन्हनि जी ग़लती नाहे। तव्हांजो रनो ई वापसि नथियूं अचणु चाहिनि त उहे वीचारा छा कनि। बाबा साईं रननि खे त सहारो ॾिनो थो तॾहिं त हू वापसि नथियूं अचनि। जेकॾहिं उन्हनि तव्हां वापसि वेंदव त पोइ असां तव्हांखे पनाह न ॾींदासीं। बाबा साईं तव्हां ॿुधायो त पोइ उन्हनि वटि कहिड़ी वाट बचंदी? रेसा गौराम सही पियो चए। तव्हां थोरो हुननि जे मथां ज़ोर वधायो। ठीकु आहे वरिया मां हुननि जे मथां ज़ोर वधायां पर दुआ कयो त रुॻो इहो तोतो ख़ैरियत सां घर पहुचे। जेकॾहिं वाट ताईं सुल्तान वारा दोदे खे पंहिंजे भाउ जे पलांद में खंभे खणी विया आहिनि त मसइलो घटिजण जे बजाए अञा वधी वेंदो। अब तव्हां त चयो राति ताईं मल्हार घर अची वेंदो पर राति बि गुज़री वई अॼु ॾींहुं बि पूरो थियण वारो आहे हिन महिल ताईं न आयो आहे। दादा सावण सां मिली इहा जाच तक वरियाम दोदे खे छॾियो आहे या अञा विहारियूं वेठो अथसि? दोदे खे त कल ई छॾे ॾिनो। जेकॾहिं दोदे खे कल छॾियो अथई त दादा मल्हार त अॼु अचणु घुरिजे हा। दोदे खे वरियाम वारनि अगवा कयो आहे? हा उनजे पलांद में ई त अदे मल्हार खे अगवा करे विया। मसलो त ॻाल्हियुनि ज़रिए ई हल थियो आहे न। दादा इन्हनि ॻाल्हियुनि में वरियाम कोन हुयो इन करे चवां थो वञी पक कयो त दोदे मां हथ कढिया अथई या न। वरियाम न हुयो सावण त हुयो न। छा सावण खे इहा ख़बर न हुई त दोदे खे छॾणो आहे? जेकॾहिं दोदो आज़ाद न थियो त पोइ मल्हार खे न छॾींदा। अबा तुंहिंजूं ॻाल्हियूं सभु सोन जूं पर वरी बि जांच करे अच छा थियो आहे छा न थियो आहे। बता वरियाम जिद ते वेठो हुजे पीउ जी ॻाल्हि न मञी। हा मासी सही पई चए वरियाम जिद ते आहे। तव्हां वञी चवंदोसि न तॾहिं हथ कढंदो। ठीकु आहे मां वञा थो ॾिसां थो सावण ऐं वरियाम खे बि। अदी तूं त चांहि जो कोप त ठाहे वठ मथे में ॾाढो सूर आहे। जीअं त करे थी वठां। असां वॾी ग़लती कईसीं। दोदा खे गाड़ी ते खणी हली उनजे ॿाहिरि जे हथ में हली ॾियूं आहे। वरियाम दोदो घर पहुची चुको आहे हाणे हू ड्रामो पिया कनि। थी सके तो घर पतो ई न हुजे ऐं वाट ताईं उनखे सुल्तान वारा अगवा करे विया हुजनि। सारंग मुंहिंजो पाण शक उन तरफ़ वञे थो छो जो मल्हार दिलबर वारो नोट आहे ऐं सुल्तान चाहींदो त अॻ में हू मल्हार खे आज़ाद कनि ऐं पोइ असां दोदे मात कढूं। रुपये जो रुपयो पक सम्झ वरियाम ये उन्हनि जो कमु थी सघे थो। फर्ज़ कयो त दोदे खे सुल्तान वारनि बि अॻवा नाहे कयो ऐं दोदो घर बि नाहे पहुतो त पोइ उहा टी दुर कहिड़ी आहे जे दोदे में हथ विधा हूंदा। उन्हनि जी हिते कंहिं ॿिए सां दुश्मनी कान्हे। या त दोदे खे सुल्तान वारनि अगवा कयो आहे या त दिलबर वारा ड्रामो था ठाहिनि। इहा सुल्तान वारनि खे ख़बर हुई त असां दोदे खे आज़ाद करण वारा आहियूं। हा सारंग सुल्तान ने रेस वारा दिलबर सां ॻाल्हियूं करे आया हुया ऐं हाणे विच में रेस पियल आहे ऐं पोइ बाबा मूं मथां ज़ोर रखियो त मां दोदे खे आज़ाद कयां जे दिलबर वारा मल्हार मां हथ कढनि। पोइ इहो कमु सुल्तान वारनि जो ई सम्झ। जॾहिं सुल्तान वारा ॻाल्हियूं करे आया हुया
पोइ तोते खे अगवा छो कंदा? थी सके सुल्तान के दिलबर जे मथा भरोसो न हुजे, उन जे करे तोते खे अगवा करे दिलबर के धमकाए। लाला, शक जी बुनियाद के हिक हंधि टिकाइण सां मसलो हल नाहे थींदो। मां सुल्तान सां मिली इहा जांच कयां थो, ऐं तव्हां बि इहा जांच कंदा रहो त किथे दो के टी दुर जे रुख ते नाहे चढ़ी वियो। झाड़ा खैर ताहे ही तनो बिछायो वेठो आई जागो एड़ो बशर सा जिंदगी पर कह न कयो जी इन्हे मानो कयो। आणि जेस ताईं न बिन्नी के खाते में जहर मिलाए बारिया न तो तेस ताईं दिल के सुकून को मिलंदो। अंदर में रजन जातो रजन रज जहर भी तद हम मोन खे दिबो न जने तुम के जहर सरी आने त दे न। माचू नहीं तो कहना का पो इकड़ी कुरड़ी बकुराड़ 10 मिनटन का पोरगो ट्रबुल जा ढक्का वर ये डस 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 कॾहिं हितां रंग पटदी कॾहिं हितां रंग पटदी रत ये फरड़ाट करे पियो। ये सब जो कारीगर लगे वियो कारीगर अस्पताल ते पहुचण खां पहिरियों ही देरी खुद वो तो मजाक पे समझो, सचमुच तो यह सलाह कही है छा? वाह जातो वाह हड्डी गाल करेगी नी जे मानू असा जा करोड़ रुपया पबाए वरी वो चोरी भी कराए चली असा के पिन्नण जेड़ो करे चली तडे दे व्याण जेड़ो करे चली तू वरी ले जा पासा भाई जातो असा के किथे मोकणी हलण जे काबिल बोकन छड़ी तई। मां घिट ने मेरे को कुंटुन में लिखंदो तो ता कुंटुन में हाने हुन एतरो कुछ असा कयो उन्हें के जा बस ये मां मिनट में बख्श करे छे गाल दी करी ले मारा छायो ये ने राणा खान मुखे भींक्यो करे तडे दे व्यार त मां के घर में तडन ते न व्यारा न त मुजो नालो जाड़ो कानून है कदो सास ढींगोई छा गाल तो बुध जिकर जहर दई उनन के अस पूरो तो करे छडियो आई पुलिस के जे खबर पए थी ओसा के छडे दींदा छा तो का सला वाड़ी भाई वो सजा करोड़े रुपया फबायो वेठो आ हजम करे इदा दई असा जे जमीन ते कब्जो कयो वेठो आ भला न जो असा केड़ो आ मुठो पटियो आ केड़ो में हुलटियो कयूं तो जे कदे उन पे असी फरियाद कंदासी न एकड़ो डी बताणे में कोन जा चाड़ा पैसा खाइण जी गाल बी आहे खून करण जी गाल बी थी। पैसन जो को तात फरियाद कोन तो थी बाकी जे खून कयई न उन्हें जी सजा मौत मौत मरी विंदास या तो तू छाब जे छाब सोची पर असा बिल्ली के न बिल्ली ने बागन जो सर करणो पवंदो ने के यारो कब करणो ही पवंदो ऐ मुझे दिल के उस ताईं सुकून न मिलंदो जेस ताईं मां उन्हनि खे नीस तो नाबूद नथो करे। जादो मुसा राणे एड़ो कम कयो आ जो मुझा जमीन ता पैर कड़ी असली ओ जे फट ते हयो थस हाणे जेस ताईं मां ने राणे जो ढींगो ढेरी नथो कया न तेस ताईं मूंखे सुकून न मिलंदो जादो न मिलंदो। सुल्तान मुखे यह गाल समझ में नथी अचे वरियाम त कल ही दोदे मां त कढी छॾिया हुया अगर दिलबर वरी रईस वट जी पहुतो आहे त दोदो उन जे घर न आहे पहुतो। सुल्तान यकीन करे त असांखे तव्हां ते मथां शक पियो पए त तव्हां दोदे खे वाट था खंबे विया आहियो पर तूं चई थो त तव्हांखे का ख़बर ई न आहे पर हाणे इहो सोचणो आहे सुल्तान त दोदो वयो त काॾे वयो। सावर ईअं बि थी सघे थो त दोदे मां वरियाम हथ कढिया ई न हुजनि
ऐं तोसां कूड़ ॻाल्हाईंदो हुजे। सुल्तान वरियाम मूंसां कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाईंदो। ऐं जेकॾहिं दोदे माथ न कढे हा न त मूंखे साफ़ साफ़ ॿुधाए। हिन वक़्तु वरियाम किथे आहे? हाँ सुल्तान पंहिंजे दोस्तनि ॾे वियो हूंदो। दोस्तनि ॾांहुं? कहिड़नि दोस्तनि ॾांहुं? हूंदो त घणे क़दुर लाला ऐं सारंग वारनि सां गॾु आहे। मां वञी वरियाम जी पुछा कयां थो। जेकॾहिं हिते अचे त उनखां वरी ज़ोर ॾेई पुछा कजां। मां त पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश करे चुको आहियां, पर वरियाम मूंखे चए थो त मां दोदे खे आज़ादु करे छॾियो आहे। सुल्तान वरी बि तव्हां मिलोसि वरियाम सां। थी सघे थो त तव्हां सां सची करे। मूंखे पूरी पक आहे सावण त वरियाम दोदे मां हथ कढिया ई न आहिनि। हू तोसां कूड़ थो ॻाल्हाए। सुल्तान ईअं बि थी सघे थो, पर मां ईअं छो चवां त दोदे खे आज़ादु करे छॾियो था। सावण मसलो हल थियल आहे। जेकॾहिं वरियाम दोदे खे छॾींदो न त मल्हार बि वापसि ईंदो ऐं औरतूं बि वोटी ईंदियूं। जेकॾहिं वरियाम दोदे खे न छॾियो त मसलो ठही वेंदो ऐं इहो मसलो वरी ॿीहर ई हल कराइणो पवंदो। सुल्तान तूं बि वरियाम सां मिली ॾिस ऐं घर अचे त मां बि उन मथां ज़ोर रखां थो। ठीकु आहे सावण, मां हाणे हलां थो। ॿार वरियाम मिले त मां मिलांसि थो। हला कंदो त हक़ीक़त ॿुधाईंदो। मल्हार असां तोखे आज़ादु कयो, पर असां सां धोखो थियो आहे। रईस ऐं सुल्तान वारा इहो वाइदो करे विया त असां दोदे खे आज़ादु कंदासीं, पर तूं पाण ॾिसी थो त हिन वक़्त ताईं दोदो असां वटि नाहे पहुतो। इहो मसलो मां तव्हांखे हल थो करे ॾियां। तव्हां रुगो हिकु चकर मूंखे मुंहिंजे भाइरनि सां ॻाल्हाइण ॾियो। मल्हार एतिरी तकड़ असांखे बि नाहे। जॾहिं तूं असांजी पनाह में आहीं न त असांजे भाउ खे कुझु बि नथो थी सघे। ऐं हा, सुल्तान बि इहो ॼाणे थो जेकॾहिं असांजे भाउ दोदे खे नुक़सान थियो न त तूं बि कोन बचंदे। हूअं बि असांजे विच में एॾी वॾी का दुश्मनी न आहे जो मुंहिंजा भाइर दोदे खे मारे छॾे। जॾहिं एॾी दुश्मनी बि न आहे ऐं वाइदो बि करे विया हुआ त पोइ दोदे खे अञा क़ैद रखण में उन्हनि जो कहिड़ो मक़सदु आहे? हिन सॼी हक़ीक़त जी तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं तव्हां मूंखे मुंहिंजे भाइरनि सां ॻाल्हाइण ॾींदव। बाक़ी जेकॾहिं तव्हां ज़िद कयूं वेठा हूंदव, होॾां हू ज़िद कंदा त मामिलो हल कोन थींदो। मल्हार रईस विच में आहे, उहो पाणे मसलो हल कराईंदो। हिन जो ॿार तो मथां न आहे। दिलबर, मां पंहिंजे भाइरनि खे चङी तरह सुञाणा थो। हू रेस खां वधीक मुंहिंजी ॿुधंदा आहिनि, मुंहिंजी। इन करे मां तव्हांखे चवां थो त ज़िद छॾियो, मूंखे फोन ॾियो त मां पंहिंजे भाइरनि सां ॻाल्हायां। जॾहिं न नुक़सान खाईंदव पोइ तव्हांजो दिमाग़ ठिकाणे थी वेंदो। जेकर असां नुक़सान खाईंदासीं न फ़ाइदे में तुंहिंजा भाइर बि न वेंदा। इहो पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾ। जेकॾहिं दोदे जे जिस्म ते हिकु बि ज़ख़्म थियो न त तुंहिंजो इहो सीनो प्रूण करे छॾींदुसि। माई सियाणे, मूं तोखे हिते हिन लाइ घुरायो आहे जो तूं मूंखे माई जादू जो औंध त कढी ॾे। उहा मूंसां मज़ाक करे वई आहे या सच में असांजे खाधे पीते में ज़हर मिलाईंदी? बसि आई, तूं बि हुनखे चङी तरह सुञाणी थी। जादो कॾहिं बि मज़ाक नाहे कंदी, जेको चवंदी आहे सो कंदी आहे। न माई, माण्हू मारण को सवलो आहे छा? मुंहिंजो अंदाज़ो आहे त हू मज़ाक पई करे। बसि आई, जॾहिं तूं सम्झी थी त उहा मज़ाक पई करे त छॾ इन ॻाल्हि खे। छो परेशान थी ईअं जाई? हू चवंदा आहिनि न त लापरवाही कॾहिं बि न कजे। इन करे त तोखे चवां थी तूं मूंखे जादू जो औंध कढी ॾे। औंध छा कढां माई मां उनजो? हाँ, तोखे त ख़बर आहे न, जिन छॾे भूत छॾे पर जादू कंहिंजी जिंद न छॾे। जेको चवे सो करे। इहा त मूंखे बि ख़बर आहे, वॾी ॻाइण रना, पर इहो मूंखे बि अंदाज़ो आहे त हू मूंखे डेॼारे पई। बसि आई, त तूं पंहिंजो ख़्यालु पाण कर न। हर वक़्तु उनजो भूत मथे ते सवार छो थई तोखे? न, पर तूं जे मूंखे हिकिड़ो औंध कढी ॾींदीअ त छा तोखे बंदूक लॻंदी छा? बंदूक हाणे त उहा चङी आहे। उनजे घर जो मां त रुख ई हाणे कोन थी कयां। वञ त बूथ थी पटे थी कढे। तूं मर न, मां तोखे हमेशा ख़र्ची कराईंदी रहंदसि। तूं बसि वञी हुनजो मूंखे औंध कढी। बसि आई,
जेकॾहिं 2-3 हज़ार तूं मूंखे ॾीं थी त वञी भई मां पंहिंजा जूंडा उनजे हथ में ॾियां थी त भली पटे। बाक़ी हाणे उनजे साम्हूं वञण जी मुंहिंजी दिलि करे ई कोन। ठीकु आहे, तूं वञ उन औंत कढी अच, मां तोखे हींअर ई पैसा ॾियां थी। बसाई तो इन ॻाल्हि खां बेफ़िक्र थी, मां सियाणी आहियां, मुंहिंजा दिलि जे पके में पाणी आहे। सब्र कर, बस पाणी थो ॿुधाईंदसि। सुल्तान तव्हां यकीन कयो त मां दोदे खे काली आज़ाद करे छॾियो। हाणे घर पहुतो आहे या न आहे पहुतो, या वाट ताईं खंभजी वियो आहे, हिन जी मूंखे का बि ख़बर न आहे। तुंहिंजी ॻाल्हि मञीसीं, तूं सही थो चई, पर वाट त उनखे असां ई अगवा कयूं आहे न। ॿियो केरु थी सघे थो जेको दोदे खे अगवा कंदो? ईअं बि थी सघे थो त दोदो घर पहुतो हुजे ऐं दिलबर वारा ड्रामो ठाहींदा हुजनि। रनू बि उन्हनि जे दर ते आहिनि ऐं असांजो मल्हार बि उन्हनि वटि कए था। मूंखे कोन थो लॻे त हू ड्रामो करे पंहिंजे लाइ मसला पैदा कंदा। इन मां साफ़ ज़ाहिर आहे वरियाम तव्हां अञा दोदे खे आज़ाद नाहे कयो। गुलू, मां दोदे खे आज़ाद करे चुको आहियां। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ज़बान मथां एतबार न आहे न त तव्हां लाला ऐं सारंग खां पुछा करे ॾिसो। असांखे उन्हनि खां पुछण जी का बि ज़रूरत नाहे। असांखे तुंहिंजी ज़बान ते एतबार आहे। सिर्फ़ु इहो सोचो त दोदो वयो त वयो काॾे। राणा वॾो कमीनो आहे, उहो ईअं करे सघे थो, पर जेके असांजे विच में ही मसला हलनि था न, उन जी राणा खे का बि ख़बर न आहे ऐं राणा खे इहा बि ख़बर न आहे त मल्हार खे दिलबर वारनि अगवा कयो आहे। दोदे खे इन वरियाम अगवा कयो ऐं छॾियो, इहा बि राणा खे ख़बर न आहे। पोइ राणा इहो विच में धक, इहो कीअं कंदो राणा? अदा आवां जी भुल आहे त राणे खे का ख़बर न आहे। राणा जो चमचो गोराम सॼो ॾींहुं अकबर खान जी कच्छ में वेठो आहे। ऐं जंहिं ॾींहुं गुलू मां रेस सां वाइदो करे वियोसि न त मां दोदे खे आज़ाद पियो कयां, उन ई ॾींहुं इहो गोराम रेस अकबर खान सां गॾु बीठो। दोदे खे अगवा करण में राणे जो को बि फ़ाइदो न आहे, पर पोइ बि मां राणे खां अंत वठंदुसि, ख़बर पइजी वेंदी। जादो मूंखे सची ॻाल्हि ॿुधा त वसई खे रुॻो डिॼाइण जे लाइ इहो करी या वाकई उनजे सिर खाइण जे पुठियां पइजी वई आई त मां उहो कमु कयां। सफ़ा कर चरी आई। हाणे वसई खे डिॼाइण लाइ आऊं तोखां सलाह वठंदसि। न उनजो सिर खाइणो आहे सिर। जेकॾहिं तूं मुंहिंजो साथ ॾींदी न त सियाणी तोखे आऊं गंज ॾींदसि, गंज। मां इन कम में मां तुंहिंजो साथ कोन ॾींदसि, पर मूंखे इहा ॻाल्हि बि सम्झ में नथी अचे त तूं वसाई जे पुठियां आख़िर छो पई आई? इन्हे मोई वसाई असांजी तबाही करे छॾी ऐं आऊं उनखे छॾे ॾींदसि छा? मारींदीसांसि हाणे। जादो हाणे हिकु ॻाल्हि त ॿुध, मूं ॿुधो आहे त तो छोकिरीअ जो ॾाज खपाए छॾियो आहे। इहो वरी छा पई बकी? मां छोकिरी जो ॾाज बि कढंदसि। मूंखे सभु ख़बर आहे, मां पका कोन पई। छोकिरीअ जा ज़ेवर त छा, पर उनजा कपिड़ा ऐं थांव ठिकर बि खपाए छॾिया अथई। बाहि लॻाई का सिर खे ॾाज खपाईंदसि छोरीअ जो आहे तो मूंखे को सफ़ा ईअं वियल सम्झो आहे छा? इहा त ॻाल्हि मूंसां माई वसाई कई ऐं चयईं बि ईअं त उहो सॼो ॾाज मूंखे अधु मुल्ह में विकिणी ॾिनो अथई। वसाई त इहो बि चयो त अलाए जादो खे कहिड़ी बुख वरायो आहे जो न्याणीअ जो ॾाज बि विकिणी छॾियो अथई, उहो बि अधु मुल्ह में। इहा जेका वसाई अथई न मूंखे बदनाम करण लाइ जॻह जॻह ते वते थी कूड़ ठोकींदी। जादो ऐं मथो मूं अछो उस में कोन कयो आहे, दाल में ज़रूर को कारो आहे, भला न त इहा कूंज घर छो छॾे वई आहे? जादो हिकु माई वसाई न सॼे ॻोठ में इहो होला त जादो तबाही करे छॾी आहे। बोले माई बोले जादो, तूं त ॾींहं बि अमीर थियण चाही ऐं बानो बेगम वारा बि ख़्वाब ॾिसी त उन वांगुरु मां बि मोर जीअं हलां। ऐं जादो मोर वांगुरु त वई विसरी हलण, पर हाणे कांव वांगुरु वती थी रुॻो पड़कियूं हलंदी। हाणे तूं मुंहिंजे लाइ वधीक सियाणी न थी, मूंखे सॼी ख़बर आहे, सम्झी वई आहियां। ये सभु कम वसाई जा आहिनि, सॼी ख़बर अथम त हुन तोखे हिते पढ़ाए मोकिलियो आहे। यादि रख सियाणी, जेकॾहिं तो हुनजो साथ ॾिनो न त वसाई सां गॾु तुंहिंजो सिर बि खणंदुसि। बाहि लॻई सिर खे पंहिंजी पाण में विढ़ी मरो, मुंहिंजो छा? मां थी वता माण्हुनि जे रधे पके में पाणी विझंदी, खॾ में ई पओ, मुंहिंजो छा वञेव?
सुल्तान हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त तुंहिंजो शक मुंहिंजे मथां कीअं वियो जॾहिं त तोखे ख़बर आहे त मां उन कम में हथ विझंदो आहियां जंहिंमें मुंहिंजो फ़ाइदो हुजे ऐं हिन कम में मुंहिंजो कहिड़ो फ़ाइदो आहे सुल्तान जॾहिं त दोदे खे अगवा करण में मूंखे को बि फ़ाइदो न आहे पर अञा मुंहिंजे लाइ मसला अञा वधंदा ऐं तोखे त ख़बर आहे सुल्तान त हिन वक़्तु मां पंहिंजे ज़मीनुनि जे मसइले में फाथल आहियां त पोइ इहे ॿिया मसइला हिन वक़्तु मां पंहिंजी ॻिचीअ में कीअं विझंदुसि राणा खान दोदे खे अगवा करण सां तोसां न पर असां सां मसइला पैदा थींदा ऐं तूं उहो शख़्स आहीं जेको ॿियनि खे ख़ुशि न ॾिसंदो आहे ऐं तूं ॿियनि खे हमेशह अड़ा में विझंदो आहीं सुल्तान तूं मुंहिंजे मथां अजायो इल्ज़ाम पियो थो आणे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए सुल्तान मूंखे तव्हां अॼु ताईं कंहिंखे ख़ुशि रहणु ॾिनो आहे जॾहिं ॾिस बंदूकूं हथ में असुल माण्हुनि जे पोयां बाहियूं ॿारियो था वतो राणा असां जंहिं सां दोस्ती रखंदा आहियूं उहे असांजा दोस्त हूंदा आहिनि ऐं जंहिं सां दुश्मनी रखंदा आहियूं उनखे पंहिंजी दुश्मनी ज़रूरु ॾेखारींदा आहियूं इहो असांजो असूल आहे ऐं जंहिं सां असां विढ़ंदा आहियूं सिधो सो विढ़ंदा आहियूं राणा तूं हमेशह दोस्त जी पुठी पोयां वार कंदो आहीं ऐं दोस्तनि जे लाइ खॾूं खोटींदो आहीं हाँ सुल्तान मां थो खॾूं खोटियां चङो त हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए अॼु ताईं मुंहिंजी खोटल खॾ में तूं किरियो आहीं हा कहिड़ी खॾ में किरियो घणा ॾींहं अॻु तूं मूंखे दफ़न करे छॾी आहे पर मां तुंहिंजी फितरत खां वाक़ुफ़ आहियां सुल्तान 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 ये तुझा अजाया वाम आहिनि जॾहिं त तूं मुंहिंजो यार आहीं मां जग जहान खे त धोखो ॾेई सघां थो पर तोखे न सुल्तान तोते जी मूंखे का बि ख़बर न आहे हाणे घणियुनि ॻाल्हियुनि खे घुमाए फिराए न राणा मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधा त तूं दोदे खे अगवा कयो आहे या न जेकॾहिं दोदो सुभाणे तो वटां ज़ाहिर थियो त पोइ जेकॾहिं साबित थिए थो न त पोइ संगत में जेको बि मूं ते ॾंड पियो मां भरींदुसि सुल्तान भरींदुसि इन जो मक़सदु त दोदो तो वटि कए था ये ॿाराणियूं ॻाल्हियूं न कर सुल्तान छो त दोदे खे अगवा करण में मुंहिंजो को बि फ़ाइदो न आहे इहा ॻाल्हि घणो वक़्तु कोन लिकंदी आख़िर ज़रूरु ज़ाहिर थींदी उन ॾींहुं मां तोसां न पर मुंहिंजा हथियार तोसां ॻाल्हाईंदा सुल्तान पहिरियों दिलबर जी बंदूकुनि मां त जान छॾाए पोइ मूंखे बंदूकूं ॾेखारजांइ सुल्तान जेकॾहिं राणा खां पासीरो थिए न त सुख जो साहु न खणी सघंदे अहिड़ो हशर कंदो साईं सुल्तान अहिड़ो हशर कंदो साईं जो सॼो ॻोठ